जी नाजरीन, इस वक्त मैं तंगवानी शहर में मौजूद हूँ। जैसा कि मैं आपको बताता चलूँ, यहाँ महंगाई की वजह से गरीब तबके के लोग जो हैं परेशान हैं। मज़ीद इनसे जानते हैं मज़ीद वो क्या कहते हैं इसी हवाले से। तंग आहियूं, पंहिंजी ज़िंदगी खां बि तंग आहियूं। एतिरे ते असां तंग आहियूं कि असांजी पुराई न थिए थी। 500 में छा मिले थो रोज़? हिकिड़ो मज़दूर निकिरे थो, ॿियो अचे थो, हिकिड़ो निकिरे थो, ॿियो अचे थो। उहो चए थो मूंखे बि आयो, असां छा कयूं? बटालू हिन बि माशाअल्लाह 30-35 रुपया किलो लॻा पिया आहिनि। ऐं डाल्टा वग़ैरह वठूं था त माशाअल्लाह 400 रुपया, 450 रुपया डाल्टा। असांखो दुकानदारी पुरनि था, पर मतिलबु गवर्नमेंट बि जहिड़ी अचे थी उहो ई पुरे थी। असां काॾे वञूं काॾे न वञूं, आख़िर असांखे ख़ुदकशी ते करण जो उमेद सम्झी करे असां ख़ुदकशी कयूं। बस असां कुछ इहो चवंदासीं, ॿियो कुछ कोन्हे। असांजो अपील आहे इहो महंगाई ख़त्म थी वञे। बाबा अहिड़ी महिरबानी करे असां को सफ़र गुज़र त कयूं, न त पोइ बस जहान त कोन्हे। दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, महांगाई आसमान खे चुई ॾेई रही आहे। मां हिकु ग़रीब वारो जेको 500 को 600 रुपया ॾियारी खणंदो आहियां, ऐं उन में जॻह बि मसवाड़ ते जेकी 150 रुपयो डेली जॻह जी मसवाड़ कढी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ तव्हां हिन टाइम ॾिसो, खंडु 100 रुपए किलो वञी बीठी आहे, ऐं गिहु 420 रुपया किलो बीठो आहे। खाधे पीते जूं शयूं तमामु उरूज ते बीठियूं आहिनि। असां 500 रुपए में असांजो गुज़र सफ़र नथो थिए। पोइ मजबूरनि असांखे कर्ज़ खणणा था पइनि, मजबूरनि असांखे लोन वठिणो थो पए, मजबूरनि असांखे ख़ुदकशियुनि ते माण्हू मजबूर थी था पवनि। मज़दूर जी ॾियारी जेकी आहे त 500 रुपया, जेकॾहिं दाल ऐं बटालूं खाईंदो त उहो उनजो घर जो ख़र्चो 1000 रुपयो, उहो बिजली जो बिल काॾों भरे, उहो गैस जो बिल काॾों भरे, उहो ॿियूं ज़रूरतां काॾों पूरियूं करे। असांजी वज़ीर आज़म खां इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। 4 साल गुज़री विया, तूं जेके वाइदा कया अवाम सां उन वाइदनि ते क़ाइमु न रहे। महिरबानी करे मज़दूर तबिके जो कुझु ख़्यालु कर। 500 रुपए में छा थींदो आहे? तूं छा तूं असांजी जॻह ते हुजे हा, ईअं ई तूं रड़ियूं करे हा। सफ़ा ग़रीब जेको आहे ज़ुल्म जी चक्की में पिसजी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, न त पोइ मजबूरनि ही ग़रीब अवाम जेकी आहे त रोडनि ते लिकिरंदी। भरपूर जेको आहे त पंहिंजो हक़ु रखे थी रोड बंदि करण जे लाइ। पोइ इन में तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, ग़रीब अवाम खे रिलीफ ॾे। 500 रुपए में का शइ नथी मिले अॼुकल्ह। घर जो खर्चो 800 को 1000 रुपया, दाल बटालू खाए, गोश्त तो वयो। जी नाजरीन, आपने यहाँ लोगों की बातें सुनी। उनका यही कहना है कि दिन ब दिन महंगाई से हम तंग आ चुके हैं और हम खुदकुशियाँ करने पर मजबूर हैं। इन्होंने वफाकी हुकूमत और सिंध हुकूमत से अपील की है कि खुदारा महंगाई पर काबू पाकर गरीब लोगों को रिलीफ दिया जाए। कैमरामैन नज़ीर अहमद के साथ चाकर अली बंगवार, वश न्यूज़ तंगवानी।